रहमान रहीम अस्सलाम वालेकुम। सवाल है तव्हां खां त तव्हां लीडर आहियो या फॉलोअर आहियो। सोचो, सुञाणण लाइ त असां लीडर आहियूं या फॉलोअर, इन जे लाइ हिकिड़ो टूल आहे कूबा, KUBA। K means knowledge, U means understand, B means belief, A means action। हाणे इहो थी वियो कूबा जा ॿ पासा हूंदा आहिनि, हिकिड़ी लेफ्ट ॿियो राइट। हाणे लेफ्ट साइड फॉर एग्ज़ाम्पल सभ खां पहिरियां के जी लेफ्ट साइड वठो, यानी नॉलेज जी थींदी लेफ्ट साइड। उन में अचे थो पहिरियों नॉलेज कीअं ईंदी, केरु इन्फॉर्म कंदो त असां वटि नॉलेज ईंदी। इन खां पोइ आहे यू मीन्स अंडरस्टैंड कीअं थींदो, जॾहिं केरु एक्सप्लेन कंदो असांखे त असांजी अंडरस्टैंडिंग डेवलप थींदी। बिलीफ कीअं ठहंदो, केरु असांखे डेमो ॾेई ॾेखारींदो त पोइ असांजो बिलीफ ठहंदो। उन खां पोइ आहे ए मीन्स एक्शन असां तॾहिं वठंदा आहियूं ज़िंदगी में, यानी जॾहिं असांखे केरु इंस्पायर कंदो आहे, कुझु अहिड़ो कमु करे विझंदो आहे ऐं पोइ असां उन मां इंस्पायर थींदा आहियूं, पोइ असां बि चवंदा आहियूं त असां बि उन जहिड़ा थियूं। सो इहा थी वई लेफ्ट साइड कूबा जी। ऐं ॿी साइड आहे राइट साइड, जेका उहा चवे थी। ऐं राइट साइड में बि साॻे तरीक़े सां त के मीन्स नॉलेज कीअं थींदी, जॾहिं केरु लेफ्ट साइड में हिकिड़ो अचे थो ऑप्शन त इन्फॉर्म कंदो त तॾहिं असांजी जेको आहे नॉलेज ठहंदी। इहो थियो लेफ्ट साइड। बट जेका ॿी राइट साइड आहे उहा चवे थी त जॾहिं केरु इन्फॉर्म न कंदो त असां पुछंदासीं, आस्क। के जी राइट साइड आस्क मतलब थिए। जॾहिं केरु एक्सप्लेन करण वारो ई कोन्हे को त अंडरस्टैंडिंग असांजी तॾहिं ठहंदी जॾहिं असां क्लैरिफाई कंदासीं। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, उहा पुछी करे या उन ते स्टडी करे असां उनखे क्लैरिफाई कंदासीं। हिकिड़ो पासो आहे त केरु असांखे जेको आहे डेमोन्स्ट्रेट करे, उन खां पोइ असां जेको आहे उन में पाण तजुर्बो कंदासीं। बट इहो थियो हिकिड़ो पासो। बट जेको ॿियो पासो आहे उहो चवे थो त केरु असांखे डेमो न ॾे त पोइ असां छा कंदासीं, टेस्ट कंदासीं, एक्सपेरिमेंट करे ॾिसंदासीं पाण। केरु आहे ई कोन डेमो ॾियण जे लाइ त पोइ असांखे पाण खे टेस्ट करिणो पवंदो। ए मीन्स एक्शन जी हिकिड़ी साइड थी चवे त जॾहिं केरु असांखे केरु इंस्पायर कंदो आहे त पोइ असां एक्शन वठंदा आहियूं। जॾहिं केरु इंस्पायर करण वारो ई कोन्हे को त पोइ असां कमिटमेंट कंदासीं त असांखे एक्शन वठिणो आहे। जॾहिं असां पंहिंजा ड्रीम्स ठाहींदासीं ऐं उन ते कमिटमेंट कंदासीं पाण सां त मूंखे हीअ अचीव करिणो आहे त जेको आहे तव्हां अचीव करे वेंदो। कूबा जा ॿ पासा थी विया, लेफ्ट एंड राइट। नॉलेज तॾहिं ईंदी जॾहिं केरु असांखे इन्फॉर्म कंदो। अंडरस्टैंडिंग तॾहिं थींदी जॾहिं असांखे केरु एक्सप्लेन कंदो। ऐं जेको आहे बिलीफ सिस्टम तॾहिं ठहंदो जॾहिं केरु असांखे डेमो ॾींदो। ऐं जेको आहे एक्शन तॾहिं थींदो जॾहिं केरु असांखे इंस्पायर थींदो। इहा हिकिड़ी साइड। हाणे आहे ॿी साइड नॉलेज तॾहिं जे नॉलेज केरु इन्फॉर्म ई नथो करे त पोइ असां पाण पुछंदासीं, आस्क कंदासीं। अंडरस्टैंडिंग असांजी थिए ई कान थी, केरु एक्सप्लेन नथो करे त पोइ असां छा कंदासीं, असां क्लैरिफाई कंदासीं। डेमो केरु ॾियण लाइ आहे ई कोन त पोइ असां छा कंदासीं, टेस्ट कंदासीं। ऐं उन खां पोइ लास्ट आहे ए मीन्स एक्शन जो हिकिड़ो पासो चवे थो त केरु इंस्पायर करे ऐं ॿियो पासो चवे थो त केरु पाण कमिटमेंट करे ऐं का शइ करे ॾेखारे। त हाणे इहे ॿ पासा थी विया कूबा जा। हिकिड़ो पासो जेको लेफ्ट पासो आहे उहो फॉलोअर्स जो पासो आहे, जेके फॉलोअर हूंदा आहिनि। ऐं जेको राइट साइड आहे जंहिंमें अची वियो, जंहिंमें आस्क, क्लैरिफाई, टेस्ट एंड कमिटमेंट। सो उहा पासो लीडर्स हूंदा आहिनि। तव्हां सुञाणियो तव्हां कहिड़े क़िस्म जा आहियो। तव्हां फॉलोअर त न आहियो या लीडर आहियो, उहो तव्हां फ़ैसिलो पाण कंदो। थैंक यू वेरी मच।